तव्हां मुंहिंजूं फिल्मूं ॾिठियूं आहिनि जेके आहिनि बॉलीवुड में? साईं बिल्कुलु मां पाण जा ॻाल्हि कयां पियो साईं। मां तव्हांजी हिकिड़ी फिल्म ॾिठी हुई, मूंखे यादि आहे त तव्हां जेको आहे सो अचो था, तव्हांखे पाण खे यादि थोरी देरि आहे, पाण किसो ॿुधाई मूंखे, जंहिंमें तव्हां गनो हिकिड़ो माना ॻोठारो आहे को। ग़ालिबन तव्हां फिल्म बेहया जी ॻाल्हि करे रहिया आहियो। उहो ई आहे साईं। फिल्म बेहया जो डायरेक्टर हुयो बेशरम साहब। उतां मां मुतासिर थियुमि तव्हांजी अदाकारी खां, ऐं उतां ई मां तव्हांजो ईअं परिस्तार थी, मुंहिंजे लाहे पाहे माना तव्हांजो हरू भरू परिस्तार थियुसि। देवियो सजरो खुदू कंगलो सां तमामु दिलचस्प इंटरेस्टिंग परफॉर्मेंस आहे। अचो त पाण सां खेॾूं था कौन थींदो करोड़पति रोटी। इहो तव्हां हेॾे होॾे इशारा न कयो, छो जो तव्हांखे प्रोग्राम ॿाहिरि कढी। मां अर्ज़ु कंदुसि त तव्हां माना सुवाल जेको पुछा कयो त जेको इहो अलाए छा चयो न सवाल मां तव्हांजी आसानी जे लाइ दफ़ो वरी दोहरायां थो त घर में सभ खां वधीक कहिड़ी शइ जो इस्तेमालु थींदो आहे? ऑप्शन आहिनि ए लोई, बी मुड़ुस, सी लोटो या डी वरी बि मुड़ुस। घड़ी घड़ी मूंखां सवाल दोहरायो न, मां तव्हांजी पीउ जो नौकर न आहियां जो घड़ी घड़ी में सवाल मुंहिंजो पहिरीं ख़्यालु हो सही हथनि ते तव्हां छा अकल चुली करे रहिया आहियो? सही हथ ख़ाली लॻा पिया, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां हथनि ते ॾिसी अहसासु थो थिए त माना घर में मां ई इस्तेमालु थींदो आहे। मतिलबु साईं मां जो ऑप्शन हाणे कहिड़ो ई आहे, बहरहाल माना घर में मुड़ुसु इस्तेमालु थींदो आहे। मां जेतिरे क़दुरु ॾिठो आहे त मुड़ुसु माना हा त पोइ तव्हांखे बिल्कुलु पंहिंजे पाण ते एतवार आहे। इन्ही जो त मूंखे पक आहे। कंप्यूटर जी खुदू कंगलो साहब सिलेक्ट कयो आहे जवाब डी वरी बि मुड़ुस। हुननि खे लॉक कयो, हुननि खे ॿुधायो त जवाब सही आहे या ग़लति। खुदू कंगलो साहब तव्हां छा कयो? तव्हां पहिरियां मलक खटिया ऐं हिन वक़्तु देवी सजणो हिन वक़्तु हिननि जेको जवाबु ॾिनो आहे अब्बा उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकु नंढड़े ब्रेक खां पोइ कहिड़ा वञ न। असीं अचूं था नंढड़े ब्रेक खां। प्लीज़ डोंट गो अवे, विल बी बैक आफ्टर शॉर्ट ब्रेक। कौन थींदो करोड़पति रोटी।